मुंहिंजो नालो यासिर अकबर जमाली। अॼु असां सेल फिजियोलॉजी जे बारे में पढ़ंदासीं। सेल जेको हूंदो आहे उहो असांजे जिस्म जो बुनियादी एको आहे। उनखे असां बुनियादी एको इन जे करे चवंदा आहियूं जो सेल्स जेके आहिनि उहे गॾिजी करे टिश्यूज़ ठाहींदा आहिनि ऐं टिश्यूज़ गॾिजी करे आर्गान्स ठाहींदा आहिनि ऐं आर्गान्स जेके आहिनि उहे गॾिजी करे हिकिड़ो सिस्टम ठाहींदा आहिनि ऐं उनमें जेके आहिनि 200 डिफरेंट टाइप्स जा सेल्स अची था वञनि। टिश्यू जा जेके आहिनि टिश्यू असांजे जिस्म में जेके मौजूदु आहिनि उहे ब्लड आहे, मसल आहे, बोन आहे ऐं उनखां पोइ जेके अची थो वञे आर्गान्स जेके आहिनि हार्ट आहे, स्टमक आहे ऐं ब्रेन आहिनि ऐं उन खां पोइ जेके सिस्टम्स असांजे जिस्म में अची था वञनि उहे जेके आहिनि हिते त ॿ ॿुधाया विया आहिनि, डाइजेस्टिव सिस्टम एंड कार्डियोवैस्कुलर सिस्टम, पर इन खां अलावा ॿिया बि काफ़ी सिस्टम आहिनि असांजे जिस्म में। टिश्यू आहे, टिश्यू हाणे ॾिसूं छा आहे, टिश्यू जेके असांजा जेके सेल हूंदा आहिनि असांजे जिस्म में जेको साॻियो ई जेके आहिनि फंक्शन्स परफॉर्म कंदा आहिनि उहे पाण में गॾिजी करे टिश्यू ठाहींदा आहिनि ऐं 4 जेके आहिनि असांजे जिस्म में अहम टिश्यूज़ आहिनि। उन्हनि में जेको आहे पहिरियों जेको आहे मसल टिश्यू थी वियो। मसल टिश्यू जा जेके आहिनि असांजे जिस्म में हूंदा आहिनि स्केलेटल मसल, स्मूथ मसल एंड कार्डियक मसल ऐं ॿिया जेके आहिनि नर्वस टिश्यू जेको ठहियलु हूंदो आहे उहो न्यूरॉन्स एंड सपोर्टिंग सेल्स जो ठहियलु हूंदो आहे ऐं एपिथेलियल जेको टिश्यू हूंदो आहे उहो स्क्वामोस, कॉलमनर एंड क्यूबॉइडल जेके आहिनि एपिथेलियल सेलनि जो ठहियलु हूंदो आहे। उनखां पोइ अची थो वञे कनेक्टिव टिश्यू। कनेक्टिव टिश्यू में अची था वञनि कनेक्टिव टिश्यू प्रॉपर, कार्टिलेज, बोन ऐं रत। आर्गान जेको आहे उहो ठहंदो आहे जॾहिं डिफरेंट टाइप्स जा जेके आहिनि टिश्यूज़ पाण में मिलंदा आहिनि त पोइ हिकिड़ो जेको आहे आर्गान ठहंदो आहे ऐं कुझु आर्गान्स अहिड़ा बि आहिनि जिन्हनि में जेके आहिनि चारई टिश्यूज़ अची था वञनि ऐं असांजे जिस्म में जेके आहिनि 2 टाइप्स जा आर्गान्स थींदा आहिनि। हिकिड़ा जेके आहिनि ट्यूबुलर या जिन खे हालो आर्गान्स चऊं उहे जेके आहिनि रेस्पिरेटरी थी वियो, इसोफेगस थी वियो, ट्रेकिया थी विया, यूराइनरी जेको आहे सिस्टम थी वियो एंड GIT गैस्ट्रोइंटेस्टिनल जेके आहिनि सिस्टम उन्हनि जा जेके आर्गान्स आहिनि उन्हनि खे असां ट्यूबुलर चवंदा आहियूं छाकाणि इहे ट्यूबलाइक स्ट्रक्चर हूंदो आहे। ऐं ॿिया जेके हूंदा आहिनि कम्पैक्ट आर या जेके आहिनि पेरेनकाइमल आर्गान्स उन्हनि में जीअं लीवर थी वियो, किडनी थी वियो एंड पेनक्रियास थी वियो। ॿिया जेके आर्गान्स आहिनि असांजे दिमाग़ थी वई, दिलि थी वियो, फिफड़ थी विया, मादो थी वियो ऐं आंड्रा थी विया ऐं जेको आहे लीवर आहे, गॉल ब्लैडर आहे, पेनक्रियास, किडनीज़, इंडोक्राइन सिस्टम, इहे आर्गान्स आहिनि असांजे जिस्म में। आर्गान्स जेके आहिनि उहे पाण में गॾिजी करे हिकिड़ो सिस्टम ठाहींदा आहिनि ऐं असांजे जिस्म में जेको आहे डाइजेस्टिव सिस्टम खाधे पीते खे जेको आहे हज़म करण जे लाइ हूंदो आहे ऐं ॿियो एक्सक्रीटरी सिस्टम हूंदो आहे जंहिंमां जेके आहिनि असांजा गैर ज़रूरी जेके मादा आहिनि उहे असांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि ऐं कार्डियोवैस्कुलर सिस्टम हूंदो आहे जेको असांजे रत खे पुॼाईंदो आहे असांजे सेलनि ताईं ऐं रेस्पिरेटरी सिस्टम हूंदो आहे जंहिंजे ज़रिए असां जेको आहे साह खणंदा आहियूं ऐं रिप्रोडक्टिव सिस्टम हूंदो आहे। रिप्रोडक्टिव सिस्टम जेको आहे असांजा सेक्सुअल आर्गान्स हूंदा आहिनि। मस्क्यूलर स्केलेटन जेके आहे सिस्टम जंहिंजे ज़रिए असांजी जिस्म जेको आहे उहो मूवमेंट कंदी आहे ऐं नर्वस सिस्टम जेको आहे असांजो कमु कंदो आहे असांजी जेके बि जिस्म जी जेके इंफॉर्मेशन हूंदी आहे उन खे गॾु करे असांजे जेको आहे ब्रेन ताईं दिमाग़ ताईं पहुचाईंदो आहे जीअं हिकिड़ो जेको आहे ख़ासि जवाबु उन्हनि जे लाइ तयारु कयो वञे। हाणे अची था वञूं अगेन जेको आहे सेल ते पहिरां जेको आहे असां उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन ऐं उन्हनि जी जेको आहे लेवल खे ॾिठो। हाणे अचूं था सेल त आहे छा। सेल जेको आहे बेसिक यूनिट आहे ऐं उन सेल जे अंदरि जेको आहे न्यूक्लियस ऐं साइटोप्लाज़म मौजूदु हूंदो आहे ऐं उनखां अलावा उन सेल जे अंदरि जेके आहिनि ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि जेके उन्हनि जा जेके आहिनि नंढड़ा आर्गान्स मौजूदु हूंदा आहिनि साइटोप्लाज़म में ऐं हर सेल जो जेको आहे पंहिंजो हिकिड़ो हाईली स्पेशलाइज्ड फंक्शन हूंदो आहे। ऑर्गेनेल्स जेके हूंदा आहिनि उहे हिकिड़ी जेको आहे मेम्ब्रेन्स जे अंदरि बंदि हूंदा आहिनि मीन्स उन्हनि जूं जेके ॿाहिरीं लेयर्स मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं उहे नंढड़ा ऑर्गेनेल्स उन्हनि में मौजूदु हूंदा आहिनि।
उन्हनि खे जेको आहे असां जेके सेल आहिनि उहे इन्हनि खे असां माइक्रोस्कोप जी मदद सां ॾिसंदा आहियूं। हीउ जेको आहे सॼो ओवरऑल सेल जो स्ट्रक्चर आहे। हिन में जेके आहिनि ही ऑर्गेनेल्स ॾेखारिया विया आहिनि, जंहिंमें जेको आहे तव्हां इंडोप्लाज़्मिक रेटिकुलम बि ॾिसी था सघो ऐं लाइसोसोम बि, साइटोप्लाज़म जंहिंमें ही ऑर्गेनेल्स सभु जा सभु मौजूदु आहिनि। सभु जा सभु जेके ही ऑर्गेनेल्स जंहिंजे अंदरि इहे तरनि था पिया, उन जेको आहे फ्लूइड खे असां साइटोप्लाज़म चवंदा आहियूं। ऐं हीअ जेके आहे आउटर मोस्ट जेकी कवरिंग आहे सेल मेम्ब्रेन आहे। हीअ जेके आहिनि सेंट्रियुल्स आहिनि, इहे जेके आहिनि सेल डिवीज़न में मदद कंदा आहिनि। ऐं प्रोक्सिसोम्स थी विया, वैक्यूल थी वियो, ऐं हीअ जेके आहिनि नंढड़ा इन्हनि खे जेको आहे स्ट्रक्चर राइबोसोम्स थी विया, ऐं गोल्जी जेको आहे कॉम्प्लेक्स एंड माइटोकॉन्ड्रिया। सेल मेम्ब्रेन या जंहिंखे असां प्लाज़्मा मेम्ब्रेन चवंदा आहियूं, हीउ जेको आहे उनजो स्ट्रक्चर मौजूदु आहे। हीउ जेको आहे हिन पासे इनसाइड ऑफ दी सेल साइटोप्लाज़म जे पासे स्ट्रक्चर अथसि, ऐं हीउ जेको स्ट्रक्चर आहे आउटसाइड ऑफ दी सेल, हीउ जेको आहे सेल जी ॿाहिरीं दीवार हूंदी आहे। ऐं हीउ जेको आहे इहे सेल जे जेके इन्वायरमेंट खे जेकी अंदरि जेके हूंदा आहिनि ऑर्गेनेल्स, उन्हनि खे जेको आहे अलॻि रखंदी आहे ॿाहिरीं इन्वायरमेंट या माहौल खां। ऐं उनखां अलावा हीउ जेको आहे सेल जी हिफ़ाज़त कंदी आहे। ऐं सेल मेम्ब्रेन जो जेको ॿियो कमु हूंदो आहे, या हर कंहिं जेको आहे सेमी परमेबल हूंदी आहे, मीन्स सभु जा सभु जेके मालिक्यूल्स आहिनि डायरेक्टली हिन जे अंदरि नथा वञी सघनि। उनजे लाइ कुझु जेके मख़सूस इहे हूंदा आहिनि मालिक्यूल्स, उहे वेंदा आहिनि सेल जे अंदरि। ऐं उन्हनि जे लाइ डिफरेंट जेके आहिनि हिते प्रोटीन्स उन्हनि ट्रांसपोर्ट करण जे लाइ मौजूदु हूंदा आहिनि। ऐं सेल मेम्ब्रेन जेकी हूंदी आहे उहा लिपिड बाए लेयर जी ठहियलु हूंदी आहे। ऐं हीअ जेके आहिनि तव्हां ॾिसो था पिया फास्फोलिपिड्स। ऐं हीअ जेके आहिनि हीअ स्ट्रक्चर जेको आहे कार्बोहाइड्रेट जो आहे। ऐं प्रोटीन जेके आहिनि हीअ एज़ ए चैनल तौर बि कमु कंदा आहिनि। हिननि मां बि जेके मालिक्यूल्स जेके आहिनि इंटर थींदा आहिनि असांजे सेल में। ऐं जी जेकी थिकनेस हूंदी आहे उहा तक़रीबन 75 जेको आहे नैनोमीटर हूंदी आहे। ही जेको आहे सेल मेम्ब्रेन आहे, ऐं हीअ जेको आहे स्ट्रक्चर फास्फोलिपिड बाए लेयर जो आहे। हिन में तव्हां वाज़े तौर ते हीअ जेको पोर्शन ॾिसो था पिया, इहे जेके आहिनि फास्फोलिपिड जेके आहिनि मालिक्यूल आहिनि। फास्फोलिपिड जेको आहे मालिक्यूल जो हीअ स्ट्रक्चर आहे। ऐं हीअ जेको आहे हाइड्रोफोबिक जेके आहिनि टेल्स आहिनि, हीअ विच में सेंटर में सेल मेम्ब्रेन जे जेको आहे सेंटर में हाइड्रोफोबिक जेके आहिनि इहे टेल्स आहिनि। ऐं हिननि जेके आहिनि टेल्स इहे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदियूं आहिनि। ऐं हीअ जेको मथियों हिसो हूंदो आहे इहो हाइड्रोफिलिक हूंदो आहे, यानी कि वाटर जेको आहे लविंग पोर्शन हूंदो आहे। ऐं हीअ जेको आहे हाइड्रोफोबिक हूंदो आहे, इहो वाटर खे हलो नाहे कंदो। ऐं उन खां अलावा हीअ जेके आहिनि ॿिनि टाइप्स जा जेके आहिनि प्रोटीन्स थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि पेरीफेरल प्रोटीन्स ऐं ॿिया थींदा आहिनि इंटीग्रल प्रोटीन्स। इन्हनि जेके आहिनि प्रोटीन्स जे ज़रिए ई जेके आहिनि इलेक्ट्रोलाइट्स उहे इंटर थींदा आहिनि सेल जे अंदरि। हाणे अची था वञूं ॿिनि जेके लिपिड जेकी आहे बायलेयर, उनमें जेके आहिनि प्रोटीन्स मौजूदु हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि इंटीग्रल ऐं ॿिया हूंदा आहिनि पेरीफेरल। हीअ जेको स्ट्रक्चर आहे इंटीग्रल प्रोटीन जो आहे। इहो इंटीग्रल प्रोटीन हिन खे असां छो था चऊं, छाकाणि ही ओवरऑल असांजी जेको आहे सेल मेम्ब्रेन में मौजूदु आहे। ॾिसो तव्हां हितां खां आउटसाइड खां वठी वेंदे जेको आहे इनसाइड ताईं इहे जेके आहिनि प्रोटीन मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि खे असां जेको आहे इंटीग्रल प्रोटीन चवंदा आहियूं। ऐं ॿिया थींदा आहिनि पेरीफेरल प्रोटीन्स। उन्हनि खे जेके आहिनि उहे सिर्फ़ु वन साइडेड हिकिड़े पासे ई मौजूदु हूंदा आहिनि। ऐं उन्हनि खे जेको आहे असां पेरीफेरल प्रोटीन्स चवंदा आहियूं। हीअ जेके आहिनि पेरीफेरल प्रोटीन आहिनि। हीअ पेरीफेरल प्रोटीन तव्हां ॾिसो था, इहे जेके आहिनि ओनली जेको आहे वन साइडेड आहिनि, जेके आहिनि हिते एक्स्ट्रा सेल्युलर में न आहिनि।
हिते ॾिसो स्ट्रक्चर मौजूदु न आहे। जीअं ही स्ट्रक्चर हिन इंटीग्रल प्रोटीन जो मौजूदु आहे, ईअं हिते जेको आहे स्ट्रक्चर मौजूदु न आहे पेरीफेरल जो। उनजे लाइ इहे जेके आहिनि पेरीफेरल प्रोटीन उहे जेके आहिनि सिर्फ़ु वन साइडेड ई हूंदा आहिनि। ही जेको पेरीफेरल प्रोटीन आहे इहो सेल जे अंदरि मौजूदु आहे। ऐं इहे जेके हूंदा आहिनि पर्टिकुलर जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि उन्हनि खे अलो कंदा आहिनि। ही जेको आहे ग्लाइको प्रोटीन आहे। ग्लाइको प्रोटीन जेको आहे हिकिड़े सेल खे ॿिए सेलनि सां जेको आहे पाण में ॻंढण जे लाइ कमु ईंदो आहे। जीअं हू जेके आहिनि हिक ॿिए खे जॉइन करे रखनि, हिक ॿिए खे ॻंढे रखनि। सेल मेम्ब्रेन जो जेको कमु हूंदो आहे इहो असांजे साइटोप्लाज़म ऐं जेके आहिनि ऑर्गेनेल्स उन्हनि जी हिफ़ाज़त करणु हूंदी आहे। जीअं जेके आहिनि नुक़सानकार जेके मालिक्यूल्स आहिनि उहे सेल जे अंदरि दाख़िल न थियनि ऐं उन्हनि खे जेको आहे नुक़सानु न पहुचाइनि ऐं सेल जे कीअं बि जेको आहे कम में जेको आहे रुकावट पैदा न करनि। ऐं सेल मेम्ब्रेन जेकी हूंदी आहे उहा सेमी परमेबल मेम्ब्रेन हूंदी आहे, यानी कि उनजे अंदरि कुझु जेके मालिक्यूल्स जिन्हनि खे सिर्फ़ु उहो अलो ई कंदो सिर्फ़ु उहे ई अंदरि वेंदा, बक़ाया अंदरि जेके आहिनि मालिक्यूल्स उहे अंदरि न वेंदा। ऐं न्यूट्रिएंट्स जेके दाख़िल थींदा आहिनि सेल में उहे बि इन सेल मेम्ब्रेन जे ज़रिए ई थींदा आहिनि। ऐं ॿिया जेके आहिनि गैर ज़रूरी जेके मेटाबोलाइट्स थी या जेके आहिनि गैर ज़रूरी जेके मादा थी विया उहे बि एक्सक्रीट आउट जेके थींदा आहिनि ॿाहिरि निकिरंदा आहिनि सेल मां, सेल मेम्ब्रेन जे ज़रिए ई निकिरंदा आहिनि। ऐं ऑक्सीजन जेकी आहे उहा एंटर थींदी आहे ऐं जेके आहे कार्बन डाइऑक्साइड जेके लीव कंदी आहे असांजे सेलनि खे उहा बि सेल मेम्ब्रेन जे ज़रिए ई थींदी आहे। ऐं सेल मेम्ब्रेन जेकी हूंदी आहे उहा सेल खे जेको आहे शेप ॾींदी आहे ऐं उन खां अलावा उनजी जेकी आहे साइज़ जेको आहे उहा बि मुहैया कंदी आहे सेल मेम्ब्रेन। साइटोप्लाज़म जेको आहे साइटोप्लाज़म तक़रीबन 80% जेको आहे पाणी जो ठहियलु आहे ऐं उन जेको आहे असां लिक्विड पोर्शन यानी कि पाणियाठ खे असां साइटोसोल चवंदा आहियूं, जंहिंमें असांजा जेके आहिनि डिफरेंट टाइप्स जा ऑर्गेनेल्स मौजूदु हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेके ॿिया प्रोटीन्स बि मौजूदु हूंदा आहिनि, कार्बोहाइड्रेट्स, लिपिड्स, इलेक्ट्रोलाइट्स बि मौजूदु हूंदा आहिनि। जेके आहिनि साइटोप्लाज़म जेको आहे उहो ॿ उनजा जेके आहिनि हिसा आहिनि, हिकिड़ो जेको आहे एक्टोप्लाज़म ऐं ॿियो जेको आहे एंडोप्लाज़म। एक्टोप्लाज़म जेको आहे जेका सेल मेम्ब्रेन खां बिल्कुलु ई बाद में जेको आहे शुरू थो थी वञे साइटोप्लाज़म जो जेको हिसो उन खे जेको आहे एक्टो चवंदा आहियूं। ऐं उनखां पोइ वरी जेको आहे बक़ाया जेको पोर्शन अची थो वञे इनसाइड जी जेको आहे सेल वारो उन खे असां साइटोप्लाज़म चवंदा आहियूं। ऑर्गेनेल्स जेके असांजे साइटोप्लाज़म में मौजूदु हूंदा आहिनि, न्यूक्लियस, माइटोकॉन्ड्रिया, राइबोसोम्स, एंडोप्लाज़मिक रेटिकुलम, गोल्जी जेके आहिनि, एपराटस, लाइसोसोम, प्रोक्सिसोम्स, सेंट्रोसोम ऐं जेके आहिनि सेंट्रियूल्स, सेक्रेटरी वेसिकल्स, साइटोस्केलेटन। ही जेको आहे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस जेको आहे ही न्यूक्लियोलस मौजूदु आहे ऐं न्यूक्लियोप्लाज़म क्रोमेटिन मटीरियल। ऐं ही जेके आहिनि न्यूक्लियस जा जेके आहिनि पोर आहिनि, सोराख़ आहिनि। ऐं जेके एरिथ्रोसाइट्स हूंदा आहिनि उन्हनि में न्यूक्लियस मौजूदु नाहे हूंदो। ऐं न्यूक्लियस जे अंदरि जेको आहे न्यूक्लियस जेनेटिक मटीरियल मौजूदु हूंदो आहे जेको असांजी सेल जी जेके आहिनि एक्टिविटीज़ खे कंट्रोल कंदो आहे। DNA हूंदो आहे, DNA में अंदरि जेतिरियूं बि जेके बि असांजा प्रोटीन्स मौजूदु आहिनि उन्हनि जी सीक्वेंस असांजे DNA में मौजूदु हूंदी आहे। जीअं बि जेको आहे जिस्म जे पार्ट खे जॾहिं बि को बि कंहिं बि क़िस्म जो जेको आहे प्रोटीन खपंदो आहे त उहो जेको आहे ऑर्डर्स मोकिलींदो आहे सेलनि ते, त उहे जेके आहिनि उहा सीक्वेंस तयारु कयनि त जीअं राइबोसोम्स उहे प्रोटीन्स ठाहे ऐं उहे इस्तेमालु थियनि। ऐं ॿ टाइप्स जा जेके आहिनि हूंदा आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि यूकैरियोट्स जिन्हनि में जेको आहे न्यूक्लियस हूंदा आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि प्रोकैरियोट्स जेके हूंदा आहिनि विदाउट न्यूक्लियस हूंदा आहिनि। पोइ अची थो वञे माइटोकॉन्ड्रिया। ही जेको आहे माइटोकॉन्ड्रिया जो स्ट्रक्चर आहे, ही जेको आहे माइटोकॉन्ड्रिया जी आउटर मेम्ब्रेन आहे ऐं हिन खे जेको आहे असां क्रिस्टा चवंदा आहियूं। ऐं ही जेकी आहे इनर मेम्ब्रेन आहे, मैट्रिक्स आहे।
ऐं हीउ जेको आहे माइटोकॉन्ड्रिया जे अंदरि DNA मौजूदु हूंदो आहे जेको हिन जी सेल्फ जेको आहे रिप्लिकेशन कराईंदो आहे। जॾहिं बि जिस्म जा जेके सेलनि खे घुर्ज अगरि वधी थी वञे हुननि जी एनर्जी जी, त पोइ उहे जेके आहिनि उते पंहिंजे पाण खे माइटोकॉन्ड्रिया सेल्फ रिप्लिकेट ॿिया जेके आहिनि पंहिंजूं कॉपीज़ ठाहे वठंदा आहिनि, त जीअं जेको आहे उन्हनि जी एनर्जी जेकी आहे ज़रूरतूं सेल जूं जेके आहिनि पूरियूं करे सघजनि। ऐं हिनखे जेको आहे असां पावर हाउस ऑफ दी सेल चवंदा आहियूं। इन जे करे जो छाकाणि माइटोकॉन्ड्रिया जेको आहे ATP ठाहींदो आहे। ऐं इहे जेके हूंदा आहिनि घणी तइदाद में जेके मौजूदु हूंदा आहिनि माइटोकॉन्ड्रिया जिन सेलनि में, उहे सेल हूंदा आहिनि लीवर में ऐं मसल्स में हूंदा आहिनि। ही जेको आहे राइबोसोम जो तव्हां स्ट्रक्चर ॾिसो था पिया रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, त ही जेके आहिनि बिल्ड लाइक धणनि जा जेके धणनि वांगुरु जेके स्ट्रक्चर्स आहिनि इहे राइबोसोम्स आहिनि। राइबोसोम्स जेके हूंदा आहिनि RNA ऐं प्रोटीन जा ठहियलु हूंदा आहिनि। ऐं हिननि जो जेको कमु हूंदो आहे राइबोसोम्स जो, उहो प्रोटीन्स ठाहिणु हूंदो आहे। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम ही जेको आहे ओवरऑल तस्वीर जेकी तव्हां ॾिसो था पिया, या जेकी आहे एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जी आहे। ही जेको स्ट्रक्चर आहे स्मूथ जेको आहे एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम आहे। ही स्ट्रक्चर ठहियलु आहे ऐं ही जेको उन सां गॾु ई आहे इहो जेको आहे रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम आहे। ऐं जेको स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हूंदो आहे उनजो कमु हूंदो आहे लिपिड्स ठाहिणु, ऐं उन खां अलावा ॿिए जेके आहिनि स्टेरॉइड हार्मोन्स ठाहिणु ऐं डिटॉक्सिफिकेशन कराइणु। ऐं जेको रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हूंदो आहे, रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम उहो वरी प्रोटीन्स ठाहींदो आहे। ही जेकी तस्वीर आहे इहा गोल्जी एपराटस जी आहे। गोल्जी एपराटस जो जेको कमु हूंदो आहे, को बि जेको प्रोटीन हूंदो आहे उहो जॾहिं एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम खां ईंदो आहे गोल्जी एपराटस ॾांहुं, त हीउ जेको आहे उन खे हिकिड़े जेको आहे वेज़िकल्स में कन्वर्ट कंदो आहे, उनजी पैकेजिंग कंदो आहे, उनखे मॉडिफाए कंदो आहे। ऐं उन खां अलावा जॾहिं ही पैकेजिंग या मॉडिफिकेशन्स जेकी हिन जी थी वेंदी आहे, हिन मां जेको तव्हां ॾिसो था इहो सेक्रेटरी वेज़िकल्स इहो हिन मां ठही चुको आहे। इहो जेको आहे सेल जे ॿाहिरि वेंदो आहे ऐं पंहिंजे टारगेट ते वञी पंहिंजो कमु पूरो कंदो आहे। ऐं जेके आहिनि या उन सेल जे अंदरि ई पंहिंजे टारगेट ते वञी करे पंहिंजो कमु पूरो कंदो आहे। लाइसोसोम्स जेके आहिनि उहे गोल्जी एपराटस मां ठहंदा आहिनि। ऐं लाइसोसोम्स जो जेके उनजे अंदरि एंज़ाइम्स मौजूदु हूंदा आहिनि, उहे जेके आहिनि RNA DNA कार्बोहाइड्रेट्स ऐं जेके प्रोटीन्स थी विया उन्हनि खे जेको आहे ब्रेक डाउन कराइण में हेल्प कंदा आहिनि, उन्हनि खे ब्रेक डाउन कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जॾहिं जेके इहे लाइसोसोम्स जेके WBC सेलनि में मौजूदु हूंदा आहिनि, त उहे जेके आहिनि बैक्टीरिया खे एंड जेके आहिनि वायरसिस खे उन्हनि खे किल कंदा आहिनि, उन्हनि खे डाइजेस्ट कंदा आहिनि। साइटोस्केलेटन में जेके आहिनि ॿ प्रोटीन फाइबर्स अची था वञनि। हिकिड़ा जेके आहिनि माइक्रो फिलामेंट्स था अची वञनि, ॿिया माइक्रो ट्यूब्यूल्स था अची वञनि। माइक्रो जेके फिलामेंट्स हूंदा आहिनि उहे स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोवाइड कंदा आहिनि सेलनि खे ऐं शेप प्रोवाइड कंदा आहिनि। इहे जेके आहिनि मसल जा जेके सेल्स हूंदा आहिनि उन्हनि जी कॉन्ट्रेक्शन कराईंदा आहिनि माइक्रो फिलामेंट्स। ऐं ॿिया हूंदा आहिनि माइक्रो ट्यूब्यूल्स जेके सेलनि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। ऐं इहे जेके आहिनि सेलनि जे अंदरि जेको आहे हिकिड़े रूट तौरु मीन्स हिकिड़ो रस्तो ठाहींदा आहिनि, जिन्हनि जे ज़रिए जेको आहे एडीनाइन ऐं काइनिन हूंदा आहिनि उहे वरी हिकिड़ी जॻह तां कीअं बि जेको आहे नंढड़े ऑर्गेनेल खे खणी करे ट्रांसफर कंदा आहिनि सेल जे अंदरि ॿी जॻह ते। ऐं इहे माइक्रो ट्यूब्यूल्स सेल डिवीज़न में बि हेल्प कराईंदा आहिनि। सेंट्रोज़ोम्स ही जेके तव्हां ॿई ॾिसो था पिया सेंट्रियूल्स, इन्हनि ॿिन्हिनि खे गॾाए करे जेको आहे सेंट्रोज़ोम चइबो आहे। ऐं इन्हनि में जेका आहिनि ही ॿ सेंट्रियूल्स आहिनि। इन्हनि में ही जेको हिकिड़ो वरी सेंट्रियूल जेॾीमहिल तव्हां हिकिड़े जेको आहे सेंट्रियूल खे खणंदव त उहो जेको आहे ठहियलु हूंदो आहे माइक्रो ट्यूब्यूल्स जे। ऐं ही जेके आहिनि इहे सेंट्रियूल्स इन्हनि जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे सेल डिवीज़न जे दौरान। सेल एक्सटेंशन्स माइक्रो विलाए था अचनि। माइक्रो विलाए जेके आहिनि इहे एब्ज़ॉर्प्शन्स में
हेल्प कंदा आहिनि। इहे जेके आहिनि स्मॉल इंटेस्टाइन में मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि खां पोइ वरी ॿियो स्ट्रक्चर थो अची वञे सीलिया। सीलिया जेके आहिनि उहे मूव मटीरियल्स खे कराईंदा आहिनि, मूव कराईंदा आहिनि, मीन्स उन्हनि हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ते ट्रांसफ़र कंदा आहिनि इहे सीलिया। ऐं उन खां पोइ वरी जेके आहिनि फ्लैजिलम आहे। फ्लैजिलम जेके आहे हीअ जेकी तव्हां टेल ॾिसो था पिया, इहा फ्लैजिलम आहे। इहा जेको आहे स्पर्म्स खे मूवमेंट कराइण में मदद कंदी आहे। ही जेके आहिनि डिफरेंट टाइप्स जा सेल्स आहिनि जेके असांजे जेके जिस्म जा जेके टिश्यूज़ आहिनि उन ठाहींदा आहिनि, जिन्हनि में जेके आहिनि बोन सेल्स थी विया, कार्टिलेज जेके आहिनि सेल्स थी विया, नर्व सेल आहिनि, एपिथेलियल सेल आहिनि, सेक्रेटरी सेल आहिनि, ऐं एडिपोज सेल्स आहिनि एंड ब्लड सेल्स आहिनि। ही जेके असांजे जिस्म जा सेल आहिनि इहे फंक्शन्स जे बेसिस ते आहिनि, मीन्स उन्हनि जे जेके कमु कंदा आहिनि स्पेशल उन्हनि जे बेसिस ते हिननि खे जेको आहे रखियो वियो आहे। उन्हनि में जेके आहिनि कंडक्टिव सेल्स आहिनि, कनेक्टिव सेल्स आहिनि, ग्लैंडुलर सेल्स आहिनि, स्टोरेज सेल्स आहिनि एंड सपोर्टिव सेल्स। ऐं उन खां अलावा ॿिया बि जेके आहिनि स्पेशल टाइप्स जा असांजे जिस्म में सेल्स आहिनि, जीअं जेके थी विया स्पर्म्स थी विया, oocytes थी वियो, स्टेम सेल्स थी विया, रॉड्स एंड कोन्स थी वियो, ऐं सिलेटेड सेल्स थी विया एंड ब्लड सेल्स थी विया।